शाइरन में सिंधी ॿोलीअ जो इदारो आ लतीफ़। शाइरन में सिंधी ॿोलीअ जो इदारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। आला दर्जे जो ही शाइर आ सचो मुहबे वतन, ॿोली जंहिंजी आबाझारी ऐं सभई सुहिणा सुखुन। थो मञा सरताज सूफ़िन जो सहारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। जंहिं तरीक़त ऐं शरीयत जी रखी सची सुञाण, आ हक़ीक़त सां लदो तंहिं मारफत जो माॻ पाण। औखी मंज़िल इश्क जीअ में थियो सोभारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। इल्म लुदनी अता थियल इस तरफ़ अल्लाह खां, फैज़ जी आला इनायत थी रसूलुल्लाह खां। ही असुल खां पाक पंजतन जो प्यारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। आरिफन ऐं औलियान जी जमायत में उतम, आरिफन ऐं औलियान जी जमायत में उतम। वक्त रियाज़त में गुज़ारे थियो इबादत में उतम। वहदहू जी वाट साई क्यों गुज़ारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। जंहिं कयो कल्याण में वहदत वॾाईअ जो बयान, आया मन कल्याण अंदर तंहिं ॾसियो सूफ़िन जो शान। ऐं खयों खंभात में हसी निज़ारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। सुरसरी राग ॻाइणन जंहिं वक़्त जाथे ॻायो, उन अंदर रूहानी रमज़ुन में सैयद सम्झायो। इंसान खे सुधरी हलण जो कयो इशारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। सुर सामूंडीअ में समूरो आ विछोड़े जो बयान, जीअ थो झुरियो पवे हिन जा पढ़ी टई दास्तान। आ किसो हित कांध जो कयो दर्द वारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। सोणी ससुई आबरी मज़ूरी देसी ॾिस पढ़ी, सुर कोहारी ऐं हुसैनीअ में सुर हुसैनी ॻायो सोरठ ऐं केॾारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। रामकली का पायती पूरब कारायल मुँह पढ़ियो, सुर बिलावल साण गॾु प्रभाती जी अंदर जड़ियो। जंहिंमें जोड़ियो नींहं जो प्यारो निज़ारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। मारुई का मोड घातू राणो मुमल ऐं डहर, आसा सारंग रिप खाहोड़ी ऐं लीला चने सर। बरवो सिंधीअ में चिटियो नक्शो सुहारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। हीअ सिंधी शाइरन ऐं सभिनी सूफ़िन जो इमाम, आ बणियो लाशारी आजिज़ हुन जे ॻोल्हनि जो ग़ुलाम। ही वठी ॾींदड़ ख़ुदा खां छुटकारो आ लतीफ़। शाइरन में सिंधी ॿोलीअ जो इदारो आ लतीफ़। तर्जुमे में पेश कयो क़ुरान सारो आ लतीफ़। लोक अदब सिलसिले जे मशहूर मरूफ प्रोग्राम आलमी ओताक में मां यहाँ जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼु मां सजणनि जे चाह उत्साह प्यार पाबोह खे ॾिसंदे अवां जे लाइ मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ईंदड़ उर्स मुबारक जी निस्बत सां ख़ासि प्रोग्राम करे रहिया आहियूं। ऐं अॼोके हिन आलमी ओताक जे 32 प्रोग्राम जो मौज़ू आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो लोक रंग। ऐं उन लोक रंग में अवां खे लतीफ़ साईंअ जो उहो लोक रंग बि ॿुधाईंदासीं, त गॾोगॾु अवां जूं फरमाइशूं बि शामिल कंदासीं। स्क्रीन ते ॾिनल व्हाट्सअप नंबर 034636854474 उन्हीअ ते अवां पंहिंजूं फरमाइशूं पंहिंजे आवाज़ में शाइरी पढ़ी
ऐं गॾोगॾु अव्हां जी लिखियल शाइरी व्हाट्सअप करे सघो था। जी सजणो, हिकु भेरो अव्हां खे आलमी औताक में भली कार चऊं था। ऐं आलमी औताक जो अॼोको लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम आहे। ऐं उन 32हें प्रोग्राम जो मौज़ू आहे असांजो शाह जो लोकरंग। अॼु अव्हां जे मुहबतुनि खे साम्हूं रखंदे असां अव्हां जूं फरमाइशूं शामिलु करण जो इरादो रखियो आहे। अव्हां स्क्रीन ते ॾिनल असांजे व्हाट्सअप नंबर 9346865474 यानी 034636854474 इन नंबर व्हाट्सअप ते अव्हां पंहिंजा मुहबत भरिया मैसेज, प्यार भरिया पैगाम, लोक शाइरी तहरीर जी सूरत में या वरी पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड करे मोकिले सघो था। ऐं असां शामिलु कंदासीं अव्हां जी आवाज़ में अव्हां जी लोक शाइरी, उन सां गॾोगॾु अव्हां जा मोकिलियल प्यार भरिया पैगाम ऐं सिक भरिया सनेहा। अॼोके हिन लोक अदब सिलसिले जे 32हें प्रोग्राम शाह जो लोक रंग में मूंसां शामिलु आहे, गॾु आहे सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाह जो मरकज़ी सोशल मीडिया सेक्रेटरी मोहम्मद अज़हर लाशारी। जी सजणो, सुघड़ ऐं सुघड़ाइप जी फ़न ते नज़र रखंदे सभ खां पहिरियां दुनिया जे अज़ीम सुघड़ ऐं शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे आफ़ाक़ी शाइरी ते नज़र रखी इहो साबित करण जी कोशिशि कबी त समूरा सुघड़ लतीफ़ साईं जा पोइ लॻा आहिनि ऐं बुनियादी सुघड़ाइप जी तारीख़ त न मिली सघी आहे, पर उन फ़न खे नए निकोर निजपणे वारी तारीख़ में उरूज अता कंदड़ हिन फ़न जे बानी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे असां तस्लीम कंदे संदन पोइवारी कयूं था। उन अज़ीम शाइर इंसानियत जो आवाज़, मुफ़क्किरनि जी मंज़िल, गोहरनि जी गुफ़्तार, सुजाणनि जी साञा, सूफ़ियुनि जी सदाकत, अदीबनि जो इश्क़, फ़ाज़िलनि जो फ़िकिर, आलिमनि जो इल्मी ख़ज़ानो, ॾाहनि जो ॾांहुं, नंगदारनि जो नां, सुघड़नि जी सूंहं, सिंध जी सूंहं, शाइरीअ जी सूंहं, शाइरनि जो सरताज, जंहिं ते लिखण लाइ कई ॾींहं ऐं कई रातियूं खपनि, उन जो आफ़ाक़ी पैगाम अॼु अव्हां सजणनि जे साम्हूं अर्ज़ु रखंदासीं। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम आलमी औताक शाह जो लोक रंग अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं पिया। ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर ते अव्हां पंहिंजा मुहबत भरिया मैसेज ऐं प्यार भरिया पैगाम मोकिले शामिलु थी सघो था। ॾिनल व्हाट्सअप नंबर ते अव्हां पंहिंजी ज़ाती शाइरी पढ़ी सघो था ऐं उन सां गॾोगॾु स्क्रीन ते ॾिनल नंबर 034636854474 इन नंबर ते लाइव कॉल करे पंहिंजो पैगाम ऐं पंहिंजी शाइरी बि शामिलु करे सघो था असांजे हिन अॼोके प्रोग्राम आलमी औताक में। लतीफ़ साईं पूरी दुनिया जो शाइर आहे। भिटाई घोट जी शाइरी खे पढ़ण ऐं पुरझण, परखिण ऐं परूड़िण, ॻाइण ऐं हंडाइण, सम्झण ऐं सुड़ाइण, सहेड़िण ऐं समोहिण, लिखण ऐं लिखाइण, ॿुधण ऐं ॿुधाइण, इहे प्यासी पतोइण वारा गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां कई आया, कई विया, कई आहिनि, कई ईंदा, कई वेंदा, पर संदसि सोच ऐं इलाही राज़ मिड़नी खां मथ भरो आहे। लतीफ़ साईं पूरी दुनिया जो शाइर आहे। पूरी दुनिया जी तस्वीर, पर ख़ुसूसी तरह पूरी सिंध जी तस्वीर पंहिंजे कलाम में वॾी ख़ूबसूरती सां सहेड़े सिंगारे चाह सां चिटी आहे, जंहिंजो को मिसाल न आहे।
लतीफ़ साईं सिंधी अवाम जे मुरवज सलीस सादी ऐं सलूणी ज़ुबान में हिकु अवामी शाइर तौरु बुलंद ख़याली नफ़्सियात जे नावक सां फ़िक्र जी फ़रही ते नक्श नगार कई आहे। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम आलमी ओताक शाह जो लोक रंग ऐं उन में मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼोके इन प्रोग्राम में अव्हां सजणनि जे चाहतुनि खे नज़र में रखी करे असां अव्हां जूं लाइव कॉल ऐं अव्हां जा मुहबत भरिया मैसेज शामिल करण जे लाइ स्क्रीन ते नंबर ॾिनो आहे। उन स्क्रीन ते ॾिनल नंबर ते व्हाट्सअप ते अव्हां पंहिंजा मुहबत भरिया मैसेज प्यार भरिया पैगाम बि शामिल करे सघो था ऐं लाइव कॉल जे ज़रिए अव्हां असांजे इन अॼोकी आलमी ओताक में शरीक थी सघो था 0346 3685 474 ते। सजणो, लतीफ़ साईं जे हवाले सां जॾहिं असां तारीख़ पढ़ूं था, तहक़ीक़ ॾिसूं था त मुर्शिद हादी रहबर लतीफ़ नफ़्सियात जे नावक सां फ़िक्र जी फ़रही ते कीअं नक्शनिगारी कई आहे। सा इंसानी दिलनि जे अमीक़ गहराइनि ताईं पहुची अजीब रिक़त जिद्दत ऐं महवियत पैदा कयो छॾे संदसि लफ़्ज़नि में किरत बाबति हारी हर ॿिज छेड़ पोख कुत नाड़ी कांभो कणा डंगर इस्तेमालु कयल आहे त किथे पखियुनि जी पचार में कूंजूं कूंज कूंजड़ियूं कूंजड़ी कूंजल कांग कबूतर कांयरो कांगो कांगल कांगेरो चिब उल्लू दुदो बोराओ बाज़ गिझ गुरड़ लिखियो अथई, जॾहिं त जानवरनि में रोज हरण उठ वछड़ो घोड़ो शींहं कैसर हाथी सयारड़ो गिदड़ उन्हीअ खां पोइ मोती सगबान पूंचो उलेर गुलुर जंबूर शिकारी चूहड़ो ॾाकारियो चई कुते लाइ केतिरा ई नाला लतीफ़ साईं कतब आंदा आहिनि। साॻे वक़्तु जॾहिं नदियुनि खे निर्वार करे थो त सिंधु मेराण म्याणी केंझर ढोरो हाकड़ो पटीहल बलियार ढाको वलासो ऐं पुराण जे प्यारनि नालनि खे निशांबर करे लिखियईं। उनखां सवाइ हर क़िस्म जे पेशे सां ताल्लुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ कारीगरनि जे आदतुनि अतवारनि ऐं रस्म रवाजनि जे हवालनि ॾियण सां गॾु लतीफ़ साईं संदन जज़्बनि उदमनि ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि जो ज़िक्र पिणु अहिड़ी पेराइते नमूने सां कंदो हलियो आहे जीअं को कामिल मुर्शिद पंहिंजे सलूक जे सालिक खे इशारनि ऐं इश्तिहारनि तशबीहुनि ऐं तमसीलुनि सां फितरत जे किताब जा सबक़ पढ़ाईंदो हलंदो रहंदो हुजे। जी सजणो, अॼोको आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम शाह जो लोक रंग अव्हां जे लाइ अव्हां जे फरमाइशुनि मुताबिक़ असां प्रोग्राम करे रहिया आहियूं। जोखियो नईम असांजो तमामु बहितरीनु मुहबत वारो प्यारो दोस्त हमदर्द दोस्त हर वक़्तु असांजे हिन आलमी ओताक में गॾु हूंदो आहे। सजण अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। अव्हां जो मुहबत भरियो मैसेज असांजे व्हाट्सअप नंबर 0346 3685 474 ते पहुची चुको आहे, जेको अव्हां जे साम्हूं आहे। जोखियो नईम अव्हां जी महिरबानी। लतीफ़ साईं जे आफ़ाक़ी पैगाम जो वंड वंडियो आहे अव्हां ऐं लिखो पिया, जग त लोधियास तूं न लोधिज लज धणी
खच्ची कमेणी कोझड़ी ऐबन भरी हुयास, पलय तो प्यास बख्श बदियूं बदकार जूं। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो 32वां प्रोग्राम शाह जो लोक रंग मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अव्हां सभिनी सजणनि खे आलमी उताक में भली कार चऊं था ऐं मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं जे उन फ़िक्र ऐं फ़लसफ़े जो ज़िक्र बि हलंदो रहंदो, त गॾोगॾु अव्हां जूं फ़रमाइशूं बि शामिलु कंदा रहंदासीं, अव्हां जा मुहबत भरिया मैसेज शामिलु कंदासीं ऐं अव्हां जे आवाज़ में व्हाट्सअप कयल अव्हां जी शाइरी बि शामिलु करे सघूं था। स्क्रीन ते अॼु ॾिनल नंबर असांजो 034636854474, उन्हीअ ते अव्हां मैसेज करे सघो था ऐं पंहिंजे पसंदि जो कलाम व्हाट्सअप करे सघो था, त जीअं अव्हां जो उहो मोकिलियल कलाम हिन आलमी उताक में शामिलु करे सघूं। जी सजणो, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं शाह हर उन शइ जो ज़िक्र कयो जेका संदसि नज़रुनि मां गुज़री। जीअं क़ुरान शरीफ़ में कोरीअड़े अनकबूत जहिड़े ख़सीस जीत जो बि ज़िक्र आहे, तीअं रिसाले शरीफ़ में बि कुते खां वठी सयारड़े ऐं शींहं ताईं, कंग ऐं गिझ खां वेंदे हंज ताईं जा मिसाल ॾिनल आहिनि। उन्हनि में उठ, घोड़ा, गॾह, मेहूं, मछ, मोर, हरण, हुमा, हंज, ताड़ा, तितिर, बाज़, कबरूं, कूंजूं, करोल, सप, सिपूं, चड़ियूं, चतूं ऐं चीहा सभु अचो वञनि था। मिसालनि सां उन्हनि जी फितरती ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि जी छंड छाण करण खां पोइ सगोरे सैयद सिक, सुलह ऐं सलामती सां बाइज़त ऐं पुरअमन नमूने में ज़िंदगी घारण जा जेके गुर ॾसिया, उहे देह सवारण लाइ हिकु हथ में हिकमत जी हैसियत रखनि था। जी सजणो, प्रोग्राम आहे आलमी उताक, मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जे 32वें प्रोग्राम शाह जो लोक रंग में हाज़िर आहियूं ऐं मां शामिलु कंदो हलां सभिनी सजणनि जा प्यार भरिया पैगाम जेके कमेंट करे अव्हां लाइव प्रोग्राम में उमाणिया आहिनि। सरमद पल पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे ऐं प्रोग्राम खे लाइक कनि था। गुलसन गुल सोलंगी असांजो हमदर्द हर ॾोखी दोस्त मदीने मुनवरा मां प्रोग्राम खे दिलि सां पसंदि कयो आहे। गुलसन गुल लिखनि था, जीए लतीफ़ जीए सिंध जो आरडो पुट ज़िंदाबाद, महिरबानियूं मोहतरम गुलसन गुल। नूर तुन्यो पाण सां गॾु आहे। हुसैनी लिखनि था, माशाअल्लाह सजणवा जी महिरबानी। अब्दुल जब्बार पालारी असांजो मोहतरम दोस्त पाण सां हिन पल गॾु आहे। सजणवा खे आलमी उताक में भली कार चऊं था। जोखियो नईम प्रोग्राम खे लाइक कनि था, सलाम चवनि था। भाउ वालेकुम अस्सलाम। समीउल्लाह हिन पल पाण सां प्रोग्राम में गॾु आहिनि, लिखनि था माशाअल्लाह साईं। समीउल्लाह अव्हांखे आलमी उताक में भली कार। जाम सिंधी महिरबानियूं अव्हां जूं, अव्हां असांजे आलमी उताक में शामिलु थिया, अव्हां जी महिरबानी। मां थोराइतो आहियां मोहतरम एजाज़ अहमद महेसर जो, माशाअल्लाह भाउ अव्हां जी महिरबानी, अव्हां असांजे हिन प्रोग्राम में शामिलु थिया। असांजे सिंध जो तमामु भलोड़ लेखारी बहितरीन सीनियर सहाफ़ी मोहतरम जानी ख़ासखेली लिखनि था, बहितरीन आजिज़ साहब जानी अव्हां जी महिरबानी, अव्हां असांखे हिन आलमी उताक में मुहबतूं ॾिनियूं। मीर लाशारी पाण खे ॿुधी रहियो आहे कराची खां, लिखनि था माशाअल्लाह साईं ज़बरदस्त। मीर अव्हां जी महिरबानी, अल्लाह बचायो राहू सजण अव्हां जी महिरबानी। समीउल्लाह लिखनि था वाह वाह, अव्हां सभिनी सजणनि जा थोरा वॾा वॾ लख लाइक कुर्ब जो अव्हां असां सां गॾु मुहबतूं खणी गॾु आहियो।
साजिद अली सलाम चवनि था, भा वालेकुम सलाम, अवां जी महिरबानी, अवां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। दमशाद अली सारियो सजण, अवां जो मोहब्बत भरियो मैसेज असांजे लाइ तमामु काराइतो, अवां जी महिरबानी। मां थोराइतो आहियां असांजी प्यारी भेण जीजल प्रीत जो, जंहिं हींअर असांजे हिन आलमी ओताक प्रोग्राम में शामिल थी करे ऐं प्रोग्राम खे लाइक कयो आहे। अदी अवां जी महिरबानी। जी सजणो, ॾेह ऐं परॾेह खां जेके प्री प्यारा असांखे ॿुधंदा आहिनि, उन्हनि दोस्तनि जे उत्साह ऐं फरमाइश तहत अॼोको ही असांजो प्रोग्राम आहे आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम शाह जो लोक रंग। ऐं उन लोक रंग में अव्हां वटि स्क्रीन ते असां नंबर ॾिनो आहे 034636854474। उन ते अव्हां पंहिंजे आवाज़ में बि शाइरी मोकिले सघो था, त गॾोगॾु पंहिंजी तहरीर जी सूरत में शाइरी उमाणे सघो था, त जीअं असां हिन आलमी ओताक प्रोग्राम में अव्हां जी शाइरी शामिल करे सघूं। मुंहिंजी भेण जीजल प्रीत चवनि था, अदा सलाम भेण, वालेकुम सलाम, अव्हां जी महिरबानी। आलमी ओताक में अव्हां खे भली कार चऊं था। असांजी भेण लिखियो आहे त जखरो जसखरो ब्यास बानेरा, जियां ई जुड़ियो जखरो तियां ई न ॿिया, मिटी तंहिं मागा असुल हुई एतिरी। जी जल भेण, बिल्कुलु इन में को बि शक न आहे त जेको जखरो आहे, जंहिंखे मुर्शिद हादी असांजे रहबर लतीफ़ साईं पंहिंजे मुहबतुनि सां, पंहिंजे शफ़क़तुनि सां ऐं पंहिंजे चाहतुनि लफ़्ज़नि सां असां अव्हां खे नवाज़ींदे उन आफ़ाक़ी पैगाम खे लिखियो आहे। असां ख़ुशनसीब आहियूं जो असांखे सिंध धणी लतीफ़ सरकार जहिड़ो रहबर मिलियो, ऐं उहो सिंधी ॿोलीअ में मिलियो, ऐं सिंधी ॿोलीअ जो ई उहो पयाम्बर आहे जंहिं ॾेह तोड़े परॾेह सॼी दुनिया में ख़ैर ख़्वाहीअ जो पैगाम ॾेई करे साबित कयो त असांजी धरती मुहबत, अमुन, प्यार ऐं प्रीत जी धरती आहे। फ़कीर इम्तियाज़ मीराणी खे आलमी ओताक में भली कार चऊं था। सजण, आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम शाह जो लोक रंग में अव्हां खे भली कार नाथवान यूसुफ सूमरो पाण खे ॿुधी रहिया आहिनि। अव्हां खे बि आलमी ओताक में सजण भली कार चऊं था। तमामु बहितरीन अदा। मुंहिंजी भेण सिंधू सिंधी मकली तारीख़ी माग, जंहिं जी तारीख़ मोहनजे दड़े खां पोइ मकली जी तारीख़ तमामु हिन धरती जी सूंहं वारी तारीख़ आहे, ऐं सिंध जा तमामु तारीख़दान उन मकलीअ जे मुक़ाम में अबदी आराम फ़रमाइनि था। उतां खां असांजी ही भेण गॾु आहे, हक़ लतीफ़, सोणो लतीफ़, जीए लतीफ़। भेण सिंधू सिंधी, अव्हां जी महिरबानी, अव्हां असांजे हिन आलमी ओताक में असां सां गॾु आहियो ऐं पंहिंजा प्यार भरिया पैगाम, मुहबत भरिया मैसेज असांजे ॾिनल व्हाट्सअप नंबर ते मोकिले सघो था। पंहिंजे आवाज़ में को मैसेज रिकॉर्ड करे मोकिले सघो था। व्हाट्सअप नंबर तव्हांजी स्क्रीन ते ईंदो हूंदो 034636854474। फ़कीर इम्तियाज़ मीराणी लिखनि था, साईं हक़ मौजूद, भा सदा मौजूद, कहिड़ी न इहा प्यारी खीकार आहे असांजे सिंधी क़ौम जी। हर वक़्तु प्यारे रब जे नाले सां, बिस्मिल्लाह रहमान रहीम बि उन जे नाले सां, हक़ मौजूद हिकु असांजो अहिड़ो नारो आहे मुहबत जो, प्यार जो, प्रीत जो, जंहिं मुहबत जे नारे मंझां दुनिया ॾांहुं पैगाम वञे थो त असीं सिंधी केॾा मुहबत वारा आहियूं। हर वक़्तु जेकॾहिं ख़ुदा ताला खे हाज़ुर सम्झूं त असीं कंहिंसां का नाजाइज़ी न कयूं, कंहिंसां का ज़्यादती न कयूं, कंहिंसां को ज़ुल्म न कयूं, कंहिंसां का बेराह रवी अख़्तियार न कयूं। इहा ई असांजे क़ौम जी मुहबत, प्यार, प्रीत वारी सुञाणप आहे। यकीनन फ़कीर इम्तियाज़, अव्हां जी ॻाल्हि हक़ीक़त ते ॿधल आहे। असांजी भेण सिंधू सिंधी चवनि था, तुंहिंजो लतीफ़, मुंहिंजो लतीफ़, सभ जो लतीफ़। जी अदी, बिल्कुलु रहबर लतीफ़ असां अव्हां सभिनी जो आहे।
असांजो मोहतरम दोस्त जोखियो नईम लिखनि था जिए लतीफ़ भाउ सदा जिए लतीफ़ मुर्शिदादी रहबर लतीफ़ साईं जे हवाले सां अवां सॼणनि ताईं अॼोको प्रोग्राम पहुचाए रहिया आहियूं। शाह जो लोक रंग अवां खे ॿुधायूं पिया मुर्शिदादी रहबर लतीफ़ साईं जी ज़िंदगी जे हवाले सां। अवां सां गॾु आहियूं जी सजणो लतीफ़ सरकार अवामी अदब जो शाइर यानी सुघड़ हो। इन बाबति फ़क़ीर मोहम्मद क़ासिम राहिमो शाह जो रिसालो तरतीब ॾिनो आहे शाह जो गंज। उन में असांजे उन सुरीले सुघड़ लिखियो आहे त दरअसल लतीफ़ सरकार जा पारखू उहे प्यासी ऐं उदासी माण्हू तव्हांखे झंगनि तोड़े झरनि थरनि तोड़े बरनि बयाबाननि तोड़े बेराननि जबलनि तोड़े लकनि डंडुनि तोड़े ढोरनि दरियानि तोड़े सामूंडी पटीअ ते रहंदड़ सर्वेचनि ऐं भिटुनि ते रहंदड़ भलारनि कच्छ ते रहंदड़ कोयारनि लाड़ जे रहंदड़ लाखियणनि विचोले जे रहंदड़ वलहारनि उत्तर जे वसंदड़ ओतारनि सरो जे रहंदड़ सबाझनि माण्हुनि वटां ई शाह साहब जी शाइरी जी सुञाणप ॼाण ऐं परख मिलंदी। असांजी प्यारी भेण जीजल प्रीत लिखनि था लतीफ़ साईं जे हवाले सां पंहिंजो प्यार भरियो पैगाम मोकिलियो अथनि त दाग़ तुंहिंजो दाइमा मारे मज़ूरीन दाग़ तुंहिंजो दाइमा मारे मज़ूरीन साईं कारण सुपरी वञिज मडूरीन आओ तो हुज़ूरीन मणियो विझां मच में। जीजल प्रीत तव्हांजी महिरबानी। असुल में शाह साहब खे सुणण वारा उहे सचा सोबती माण्हू उहे मिठा ऐं मोहबती माण्हू उहे हुनुरमंद ऐं हारी उहे कोरी ऐं कुंभार उहे साणेह जा संघार उहे वेड़ीचा ऐं वींझार उहे सबाझा ऐं सांगी उहे जीउ चवंदड़ झांगी उहे बहर जा बादशाह मीर मुहाणा उहे निमाणा नाख हुआ उहे लोह धमिण वारा लोहार हुआ उहे सबाझा ऐं सदोरा उहे वड़ाइता वींझार हुआ। जन वटि सचाईअ जी सुरहाण रूह रिहाण मोहबत वारी मांडराण मतल हुई जेके हर वक़्तु इश्क ऐं उकीर सिक मझां शरीर में सदमा ऐं सूर सांढण अंदर में ओरण जीअ में जज़्बा रखंदड़ रूह जा राणा हुआ। सजणो हिन पल मां थोराइतो आहियां उन्हनि पिरी प्यारनि दोस्तनि दिलि वारनि हमदर्दनि जो जेके पाण खे ॿुधनि पिया कनाइनि पिया ऐं पंहिंजे मोहबत भरियनि मैसेजनि सां असांखे अहसासु ॾियारे रहिया आहिनि। असांजो मोहतरम दोस्त तमामु बहितरीनु लेखारी बहितरीनु मुहक़िक़ अदीब मुमताज़ आंदल सोमरो ॿुधी रहियो आहे ऐं उन्हनि लाइव प्रोग्राम में पंहिंजो पैगाम मोकिलींदे लिखियो आहे सिंध जे ॾाहनि खां राय मिले थी त भिटाई साहब सुर सामूंडी कराचीअ जे सामूंडी किनारनि ते लिखियो उहो बि कराचीअ में। भिटाई साहब जे गहराइनि सां सम्झाइण वारो ससुई पुनू जो किसो तारीख़ी माग शहर बंभोर लॻभॻि कराचीअ जे भर में लिखियलु आहे। उन सां गॾोगॾु भिटाई साहब जो मशहूरु दास्तान मोखी मतारा लॻभॻि उहो बि कराची में आहे। साॻे वक़्तु भिटाई साहब जन जो बहादुरी ऐं हिम्मत बख़्शींदड़ दास्तान मोरलो मीर बहर सुरघातो उहो बि कराची में लिखियलु आहे ऐं विच शहर में आहे।
साॻे वक़्तु भिटाई साहिब जन जी कराची ऐं उन आसपास सां तवजह ऐं मुहबत बेमिसाल मिले थी। रिणनि में राबेल पोखण लाइ भिटाई साहिब निज सिंधियत जे फ़लसफ़े जो इंतिख़ाब ऐं आगाज़ कयो आहे। मुंहिंजी राय आहे त सिंध हुकूमत पारां मथे बयानु कयल मागनि ते हर साल सक़ाफ़ती अदबी मागनि ते मेला लॻणु घुरिजनि। जी मुमताज़ आंदल अव्हां जो मुहबत भरियो मैसेज ऐं काराइती राय आहे, कम वारी राय आहे त इन्हीअ ते असांजे सक़ाफ़त खाते खे ऐं ॿियनि इदारनि खे जेके लतीफ़ साईं जे नाले सां जुड़ियल आहिनि उन्हनि खे तवजह ॾियणु खपे ऐं उहे लतीफ़ साईं जे इन्हनि दास्ताननि खे यादि कंदे हिकु अहिड़े क़िस्म जी अलॻि कॉन्फ्रेंस कोठाइनि। मां थोराइतो आहियां सिंध जे तमामु नाले वारे बहितरीन सनाख़ा मोहतरम वकील अहमद पंवर जो, जेके हिन पल पाण सां गॾु आहिनि आलमी ओताक में। वकील साईं, अव्हां स्क्रीन ते नंबर ॾिसंदा हूंदा 034636857474। इहो असांजो व्हाट्सअप नंबर आहे। इन व्हाट्सअप नंबर ते अव्हां पंहिंजे आवाज़ में का प्यारी नात, प्यारी काफ़ी ख़ूबसूरत अंदाज़ में मोकिले सघो था ऐं प्यार भरियो पैगाम, ऐं असां सां इन साॻे नंबर ते लाइव कॉल जे ज़रिए बि हिन प्रोग्राम आलमी ओताक में शामिल थी सघो था। अव्हां जूं महिरबानियूं। मां थोराइतो आहियां मोहम्मद अनवर कुरैशी जो, ऐं लिखनि था गुड वर्क साईं, अव्हां जी महिरबानी, वॾा वड़ लख लाइक, कुर्ब अव्हां जूं मुहबतूं। असांजी भेण जीजल प्रीत लिखे थी, शाह साईं जो पैगाम, पगह पासे वेह आयल सामूंडिन जे, तूं विसरी विख खणीअ हू पूरींदा परॾेह, समुंड जन साणे कोह न वेठे तनसी। जी सजणो, आलमी उताक लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम शाह जो लोक रंग में मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मूंसां गॾु सोशल मीडिया सलाहकार तौरु, सहूलतकार तौरु गॾु हूंदो आहे मोहम्मद अज़हर लाशारी। जेकॾहिं अव्हां चाहियो था त लोक अदब सिलसिले जो इहो आफ़ाक़ी पैगाम ॾेह तोड़े परॾेह में आम थिए, घर घर पहुचे, त तव्हां हिन प्रोग्राम खे शेयर करे पंहिंजे उन्हनि सजणनि ताईं ही पैगाम पहुचाए सघो था, पंहिंजी राय ॾेई सघो था, पंहिंजा कमेंट ॾेई सघो था ॾिनल व्हाट्सअप नंबर ते, ऐं उन सां गॾोगॾु लाइव प्रोग्राम में। असांजी जीजल प्रीत भेण लिखियो आहे त माक भॼायनि मोलिया मथां राति पई, ओलियूं उझण लॻियूं वया वंझ वही, कलाचियां कही कॾहिं कोन आयो। अदी अव्हां जी महिरबानी, अव्हां असांखे ॿुधो पिया ऐं असांजी हिम्मत अफ़साई जे लाइ मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं जो पैगाम मोकिलियो पिया। ज़मीर खरल असांजो तमामु नाले वारो लेखारी, तमामु बहितरीनु दोस्त पाण खे ॿुधी रहियो आहे। ज़मीर साईं, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। लोक अदब सिलसिले जो ही 32हों प्रोग्राम शाह जो लोक रंग। सॼो ॻाल्हि थिए लोक रंग जी त सुरईं साज़ खे बि शामिलु कंदा हलूं। हींअर अव्हां जे आॾो पेश कयूं था सुरईं साज़ रहबर लतीफ़ साईं खे सलामी पेश कयूं था। ताज मस्तानी जो आवाज़, जीए लतीफ़।
जिए लतीफ़ मुझो प्यारो लतीफ़। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो 32वां प्रोग्राम आलमी औताक। मां यहाँ वहाँ जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। आलमी औताक में सोशल मीडिया सहूलतकार तौर मूसां गॾु आहे मोहम्मद अज़हर लाशारी। अवां जा प्यार भरिया पैगाम ऐं मुहबत भरिया मैसेज, उन्हनि जो सिलसिलो बि जारी आहे। असांजे मोहतरम दोस्त मुमताज़ आंदल जीअं ॿुधायो त लतीफ़ सरकार जे घणनि सुरनि जो शुमार जेको आहे उहो कराची सां आहे, त वरी असांजी भेण जीजल प्रीत उन्हीअ सां गॾोगॾु असांजे मालूमात में, असांजी ॼाण में वाधारो करण जे लाइ लिखी मोकिलियो आहे त अदा शाह साईं जन सुर मुमल राणो ऐं उमर बारी मुंहिंजे शहर उमरकोट सां ताल्लुक़ रखनि था। जी अदी बिल्कुलु, इन्हीअ में को बि शक न आहे। मूमल राणो उमर मारी, हालांकि मूमल जी माड़ी असां घुमी आया आहियूं ऐं उहा पंहिंजो इन में घोटकी ज़िले में आहे। गुलसन गुल सोलंगी पाण सां गॾु हूंदा आहिनि मदीने मुनव्वरा मां। असांजो मोहतरम दोस्त जोखियो नईम लिखी था मोकिलिनि, पंहिंजे मुहबत भरिया मैसेज शामिलु कंदा आहियूं ऐं लतीफ़ी पैगाम उन्हनि व्हाट्सअप कयो आहे। सजणवां जी महिरबानी। लिखनि था त निकिर नाहे कुल्हे करे हू महूदन जीअं, लाहौती लतीफ़ चए हुन आदेसी ईअं, से कापड़ी कीअं जे धारिन ताल्लुक़ तिर जेतिरो। वाह वाह मुर्शिद लतीफ़। जी सजणो, लतीफ़ सरकार पंहिंजे बैतन में समाज जे अवामी किरदारनि समेत जंहिं किर्त जो ज़िक्र कयो आहे सो सभु सुगड़ाइप वारो रंग आहे। उन ॾेठ ऐं मुशाहिदे मूजिबि शाह साईं शराब ठाहींदड़ ऐं पीअंदड़, हकीम ऐं मरीज़, ओठी ऐं पांधी, शिकारी ऐं तमाशाइन, वींझर ऐं सराफ़, ॿेड़ियाइता ऐं सौदागर, कुंभर ऐं सोनारा, पिञारा ऐं रंगरेज़, हारी ऐं कासबी, टोबा ऐं मच्छीअ मारा, मोतिन ऐं सिपुन जा ॻोल्हींदड़ तुड़े वापारी, पीर ऐं मुरीद, जोगी ऐं मांडरा, सन्यासी ऐं वेज, कात्यार ऐं कोरी समेत जन बि हुनरनि हुनरायतनि माण्हुनि जो ज़िक्र कयो आहे, तंहिंखे सुगड़ाइप चइजे थो। लतीफ़ साईं समाज सां लाॻापियल किर्त तोड़े किस्सा ऐं कहाणियूं जेके ॾिठियूं ऐं ॿुधियूं, उन्हनि सभिनी खे पंहिंजे रंग में रंगे अवामी तरह सां बैत लिखिया। संदसि अखियुनि ॾिठे मुशाहिदे ऐं कलब जे कारब में जो कुझु आयो उनखे पंहिंजे लाज़वाल लफ़्ज़नि में अमर बणायई। असांजे मोहतरम दोस्त महरम बबर खे आलमी औताक में भली कार चऊं था। सजना वहाँ जी महिरबानी।
असां सां दोस्त मोहम्मद निसार कच्छ भुज इंडिया वारे इलाइक़े सिंधी इलाइक़े बन्ने वारे इलाइक़े मां बन्नो इंडिया जो भारत जो उहो इलाइक़ो आहे जिते असांजा सुघड़ समाज जा सिंधी पंहिंजे रीतुनि रस्मुनि तहज़ीब सक़ाफ़त खे अञा बि क़ाइमु रखंदा पिया अचनि। उतां खां पाण खे ॿुधी रहियो आहे मोहतरम मोहम्मद निसार लिखनि था, सलाम साईं, मां इंडिया भुज कच्छ गुजरात खां मोहम्मद निसार तव्हांजो प्रोग्राम ॿुधी रहियो आहियां। लिखनि था, ॾिसी रहियो आहियां, माशा अल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम आहे। मोहम्मद निसार, अव्हां खे भली कार चऊं था। अव्हां पंहिंजे तरफ़ां के मोहब्बत भरिया मैसेज मोकिले करे शरीक थी सघो था, शामिल थी सघो था। असांजे व्हाट्सअप नंबर 0346368547 ते या वरी हिन लाइव प्रोग्राम में लोक अदब सिलसिले आलमी औताक़ जो ही 32हों प्रोग्राम अव्हां सजणनि जे समातुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। मां भली कार चवंदुसि, मदीने मुनव्वरा खां असांजो तमामु भलोड़ शाइर, बहितरीनु शाइर, बहितरीनु तख़लीक़ जो मालिक, हुनुरमंद, हिरफ़त, ॾात ऐं ॾाहप जो तमामु बहितरीनु ॼाणू मोहम्मद मोहसिन चांडियो पाण सां गॾु आहे। सजण अव्हां खे आलमी औताक़ में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। असांजो मोहतरम दोस्त जोखियो नईम पंहिंजे हिन अॼोके प्रोग्राम शाह जो लोक रंग जे हवाले सां ॼाण में वाधारो कंदे लिखनि था त साईं, मोखी मतारा जो शाह साईं ज़िकिर कयो आहे, उहो असां वटि गॾाप में आहे। असांजी भेण मोहतरमा जीजल प्रीत पाण सां गॾु आहिनि आलमी औताक़ में ऐं पंहिंजे मोहब्बत भरियनि मैसेजनि, प्यार भरियनि पैगामनि ज़रिए लिखनि थियूं त अदा मूमल जी माड़ी उमरकोट में आहे, अञा बि आसार मौजूदु आहिनि। राणो उमरकोट जो हो, उमरकोट खां काक वेंदो हो। अदा राणो हमीर सूमरो जेको उन वक़्त जो बादशाह हो, उन जो राणो सालो हो। हमीर जे घर में टुकराणी हुई जेका राणे जी भेण हुई। जी अदी अव्हां जी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते सही आहे, दुरुस्त आहे, पर मूमल जी माड़ी जेका माथेले में आहे उहा बि हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं इन्हीअ ते हिन वक़्तु अञा तहक़ीक़ आहे। बहरहाल अव्हां जंहिं ॻाल्हि जो वाधारो कयो आहे असां उन सां मुतफ़िक़ आहियूं। असांजो तमामु भलोड़ दोस्त मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो मदीने मुनव्वरा खां गॾु आहे। पंहिंजी तख़लीक़ मोकिली अथई त असां कॾहिं सुधरंदासीं, अलाए कॾ अकुल ईंदो। असां कॾहिं सुधरंदासीं, अलाए कॾ अकुल ईंदो, ऐं कॾ हक़ सच सम्झंदासीं, अलाए कॾ अकुल ईंदो। असां अल्लाह ताला ते अञा बि कई न तवक्कल आहे, छा ग़ैरनि खां पिया घुरंदासीं, अलाए कॾ अकुल ईंदो। आलिम अल्लाह वारा था रड़ियूं कूकूं असांखे कनि, ॿोड़ाहूं ॼण न ॿुधंदासीं, अलाए कॾ अकुल ईंदो। मोहम्मद मोहसिन, अव्हां जो मुकमल मैसेज खुली वियो आहे ऐं अॻिते अव्हां लिखियो आहे, आलिम अल्लाह वारा था रड़ियूं
कोकूं असांखे कनि ॿोड़ा हूं ॼण न ॿुधंदासीं। अलाए कॾहिं अकुल ईंदो, फ़हम ऐं होश काथे आ, असांजो वियो अकुल काॾे। कॾहिं पापिन खां पलबासीं, अलाए कॾहिं अकुल ईंदो। निशानियूं खोड़ क़यामत जूं थियूं ज़ाहिर ज़माने में, निशानियूं खोड़ क़यामत जूं थियूं ज़ाहिर ज़माने में। छा रब खां अञा न डिॼंदासीं, अलाए कॾहिं अकुल ईंदो। असांजो दिमाग़ शैतानी पियो थो ॾोहनि ॾे उकसाए। चङनि जो चवणु न वठंदासीं, अलाए कॾहिं अकुल ईंदो। झले कंहिंजे न झलबासीं, न मिंथुनि साण मुड़ंदासीं। पिया विढ़ंदासीं, पिया मरंदासीं, अलाए कॾहिं अकुल ईंदो। अखियुनि सां था ॾिसूं सभु कुझु, बारूद जी बाहि थी भड़के। बमनि खां कीअं बचंदासीं, अलाए कॾहिं अकुल ईंदो। वाॻूं वांगे वात फाटल आ पराए हक़ फॿाइण लाइ, वॾियूं गीतूं ॾेई ॻिहंदासीं, अलाए कॾहिं अकुल ईंदो। जाॾों काॾों वकोड़े विया आहिनि इस्लाम जा दुश्मन, उन्हनि खे मोह कीअं ॾींदासीं, अलाए कॾहिं अकुल ईंदो। चऊं पंहिंजी पोइ क़िस्मत खे, अहिड़े नाज़ुक वक़्त में बि तौबह ताइब न थींदासीं, अलाए कॾहिं अकुल ईंदो। नाहक न मार सासिन खे, हैवाननि जा बि हक़ आहिनि। नाहक न मार सासिन खे, हैवाननि जा बि हक़ आहिनि। अञा ज़ालिम थी रहंदासीं, अलाए कॾहिं अकुल ईंदो। आख़िरी मिसरे में शाइर मोहम्मद मोहसिन चांडियो लिखे थो, वई मत आ सफ़ा खसिजी असां माण्हुनि मंझां मोहसन। वई मत आ सफ़ा खसिजी असां माण्हुनि मंझां मोहसन। वञी ओझड़ में किरंदासीं, अलाए कॾहिं अकुल ईंदो। मोहम्मद मोहसिन तमामु बहितरीन तख़लीक़, शानदार शाइरी ऐं मौजूदा वक़्त जे हिसाब सां नासिहाना नुक़्ता जेके असांजा सुघड़ बयानु कंदा आहिनि, शाइर बयानु कंदा आहिनि, आलिम बयानु कंदा आहिनि। उन्हीअ में हीअ हिकु क़िस्म जी तबलीग आहे। तमामु बहितरीन अंदाज़ सां अवां पंहिंजे मुहबत भरियो मैसेज हिकु शेर जे सूरत में मोकिलियो, जेको मां ॾेही परॾेही पिणी प्यारनि दोस्त दिलवारनि ताईं, असांजे भाइरनि ऐं उन सां गॾोगॾु असांजे भेनरुनि ताईं मूं अव्हां जो ही पैगाम पहुचायो आहे। मां थोराइतो आहियां पंहिंजे मोहतरम दोस्त अब्दुल मालिक नुकरच जो, जेके ॻोठु सराड़ी नुकरच। भाई कहिड़े ज़िले तालके में आहे इहो अव्हां न लिखियो आहे। ॿुधो पिया, बहरहाल अव्हां जी महिरबानी, लख लाइक वॾा वड़। लिखनि था, साईं अस्सलाम वालेकुम, तव्हांजो प्रोग्राम तमामु शानदार आहे, मौला तव्हांखे सलामत रखे, आमीन सुम्मा आमीन। असांजो मोहतरम दोस्त गुलसन गुल सोलंगी मदीने मुनवरा मां लिखनि था, सजण तूं मछ ॾे जाऊं जीअं तुंहिंजे आसरे, सभई पाड़ूं सूर जूं हिकु लहज़े मंझि लटेज, हिकु तूं न मुंहुं मटेज, जे लोक रुठो तां घोरियो। असांजो मोहतरम दोस्त मुहर्रम बबर पाण सां गॾु आहे, लिखे थो, माशाअल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम, अव्हां जी महिनत खे सलाम। मुहर्रम साईं, अव्हां जी महिरबानी हिमत आणण जे लाइ। जी सजणो, अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी औताक, ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। लोक अदब सिलसिले जे 32हें प्रोग्राम जो मौज़ू आहे शाह जो लोक रंग।
हिन पल असां सां खोड़ सारा दोस्त गॾु आहिनि ऐं प्रोग्राम में गॾु समूरनि सजणनि जूं महिरबानियूं। सजणो, लोक अदब सिलसिले जो प्रोग्राम आलमी औताक असांजो मोहतरम दोस्त जोखियो नईम लिखनि था त मोखी मतारा जे किरदारनि जे ओञाण में शाह लतीफ़ जे फ़िक्र में न सिर्फ़ सिंध पर आलमी ऐं आफ़ाक़ी सतह ते आला इंसानी क़दरुनि, आदर्शनि ऐं सोचुनि जी उपटार मौजूदु आहे। अहिड़ी ॻूढ़ी ऐं उन्ही मत या साञाह ॾांहुं इशारो आहे जेका सिंध सां गॾु पूरी दुनिया जे लाइ मशअले राह आहे त रोशनी बि आहे। मोहम्मद निसार कच्छ भुज खां दोस्त चवनि था, महिरबानी जीजल प्रीत असांजी भेण चवे थी अदा फ़ारिग वक़्त में पूरो दास्तान लिखी मोकिलींदसि। भेण असांजी अखियुनि ते अव्हांजी महिरबानी। मोहतरम प्रिंस फरमान अली पीरज़ादो कासमाबाद हैदराबाद मुंहिंजा पाण खे ॿुधी रहियो आहे। फ़क़ीर गुलबहार बुघियो, सजण अव्हांखे आलमी औताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहियो ऐं लिखो पिया, अस्सलाम वालेकुम साईं, कहिड़ा हाल आहिनि? उमेद त ख़ुशि हूंदा। अल्लाह पाक अव्हांखे हमेशह शाद आबाद रखे, आमीन। अॼु बि अव्हांजो प्रोग्राम ॿुधी रूह खे राहत पई मिले। अव्हांजो मनमोहींदड़ आवाज़ असांखे तमामु सुठो लॻंदो आहे। अल्लाह पाक शाल अव्हांजी हर कोशिश में कामयाबी अता करे, आमीन सुम्मा आमीन। अब्दुल गुलबहार साईं अव्हांजी महिरबानी, लख लाइक। जमशेद ज़ोराणी अव्हांजी महिरबानी, वॾा वड़, लख लाइक। गगर फाटक खां अव्हां असां सां गॾु आहियो। जमशेद लिखनि था, ज़बरदस्त सिलसिलो। असांजो सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी भलोड़ सुघड़ इरशाद अली अर्ज़ाई पाण खे अर्ज़ी भुट्टो कंबर शहदादकोट खां ॿुधी रहियो आहे ऐं चवनि था, साईं तमामु बहितर मुबारकुनि जा मुस्तहिक़ आहियो। इरशाद अली अव्हांजी महिरबानी। इरशाद साईं, अव्हां पंहिंजे आवाज़ में लोक शाइरी मोकिले सघो था व्हाट्सअप जे ज़रिए स्क्रीन ते ॾिनल असांजे नंबर ते, त जीअं हिन प्रोग्राम में शामिलु करे सघिजे। फरमान अली अव्हांजी महिरबानी, अव्हां पंहिंजे मुहबतुनि सां यादि कयो आहे। फरमान अली लिखनि था, साईं प्रोग्राम ज़बरदस्त थी रहियो आहे, तव्हांजो हक़ मौजूद सदा मौजूद। भाउ महिरबानियूं, लख लाइक। फरमान अली अव्हांजी महिरबानी। असांजे ॿिनि ॾींहंनि जी विथीअ खां पोइ अव्हां वरी असांजे हिन प्रोग्राम में असां सां गॾु आहियो। सजणो, अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी औताक ऐं मां आहियां अव्हांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। 32हों प्रोग्राम शाह जो लोक रंग अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। मोहतरम हाकिम अली चांडियो हिन पल पाण सां गॾु आहिनि। सजण अव्हांजी महिरबानी। अव्हांखे आलमी औताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। हाकिम अली लिखनि था, साईं राति ॾाढो इंतज़ारु कयोसीं पर प्रोग्राम नशर न थियो। जी भाउ, ज़माने जा लाहा चढ़ा, ज़माने जूं मजबूरियूं, ज़ाती मसरूफ़ियतूं तमामु घणियूं आहिनि। कॾहिं कॾहिं विथी पइजी वेंदी आहे त उन विथीअ जो पूराओ करण जे लाइ वरी अव्हां सजणनि जी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं ऐं अव्हां पिरी प्यारनि जूं महिरबानियूं, लख लाइक, किरोड़ कुर्ब जो अव्हां पंहिंजे मुहबतुनि सां नवाज़ींदा आहियो। हाकिम अली लिखनि था, मदन ख़बर ॾे खूह जी पाल्हो या पेह,
साईं भरम वारियूं भरे वयूं पर गदरिन लाती गीह, जंहिंखे लॼ नाहे लीह से खिलन बीठियूं खूह ते। मदन पराए मुल्क में एॾी बक न बक, रामल वठंदई रोकड़ो अॻियां हाकिमाणो हक़। अदियूं शाह लतीफ़ चवे उते हली मरक, जिते लेखो नाहे लाल थियण। वाह वाह, अव्हां जी महिरबानी हाकिम अली। अव्हां पंहिंजे मुहबती पैगाम सां नवाज़ियो। मक़सूद अली सरगाणी, अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम, जंहिंजो मौज़ू आहे शाह जो लोक रंग। सरणो मशरिकी तोड़े मगरबी शाइरनि जा शेर पढ़ियल माण्हू सम्झी सघनि था, पर हिन सुघड़ ऐं अवामी शाइर जो शेर आम ख़ासि जाहिल आलिम झंग जे जहांगीअ खां वेंदे वॾे में वॾे अलामा ताईं मक़बूल ऐं पसंदि आहे। सादन ऐं सलीस लफ़्ज़नि में आला ख़याल, दक़ीक़ ऐं ओन्हा पेचीदा मसइला अहिड़े नमूने सां कतबांदा अथसि जो अरस्तू जहिड़ा उस्ताद अॼु बि अगरि पैदा थियनि त हैरान ऐं दंग रहिजी वञनि। मिसाल तौरु चंड, सिज, तारा, कतियूं, जबल, हवाऊं, समुंड, दरियाह, डंडूं, ॿेड़ियूं, जहाज़, रछ, मछ, सिढ़, बेरकूं, दरिया जा वहकिरा ऐं वह, उन जी दाशत ऐं धुम, लहरियूं ऐं सप, आछाड़ा ऐं अमीक, लोहार जी धवणी ऐं सांदाण, मुतरका ऐं सिराणियूं, रख ऐं कोयला, कुता ऐं मिरूं, पिंजोड़ ऐं कनातूं, लक ऐं पेचरा, उठनि जा गस ऐं गुपस, टिलियूं ऐं टौर, चरखो ऐं पूणियूं, कपह ऐं सुट, खपुर ऐं कारीहर। मतिलब त का बि शइ लतीफ़ साईं न छॾी आहे जेका संदसि शाइरी में मौजूदु न हुजे। तव्हां ॾिसो, शाह साईं जी शाइरी में पंहिंजनि मारूड़नि जे माॻ सां मुहबत, साणेह सां सिक, कल्चर सां कुर्ब, जूअ सां जीउ लॻाइण, देस सां दिलि ॻंढिण ऐं वतन जी हर शइ सां मुहबत करणु, तोड़े उन सां वफ़ादार रहण जो सबक़ मिले थो। इहे न मारुनि रीत जीअं सेण मटाइनि सोन ते। शाह भिटाई जी शाइरी में उजरी ऐं अछी इंसानियत, सूरियाई शुजात, सिद्दीकाणी सदाकत, शरीफ़ाणी शराफ़त, दिलेराणी दयानत, ज़ौक़ी ज़हानत, महबूबी मुहब्बत, सचाई ऐं सखावत, महिरबानी ऐं मुरवत, न्याज़ ऐं निवड़त, भाई पीअ सां गॾोगॾु हिन सिंधी समाज जे अंदरि उख़ुवत, अदुल ऐं अख़लाक़ियत, वहदानियत जी वाखाण ऐं सिंध जी सक़ाफ़ती सुरहाण चङीअ रीत पसी सघिजे थी। जी सरणो, लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम आलमी ओताक, जंहिंजो मौज़ू आहे शाह जो रंग, शाह जो लोक रंग, ऐं मां आहियां वहाँ जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मूंसां गॾु आहे सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी। अॼु अव्हां जे लाइ लतीफ़ साईं जो लोक रंग अव्हां जे समातुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि करियूं पिया। सुघड़ जो बुनियादी तालुक़ सिंध सां आहे ऐं सुघड़ाइप जी फ़नी इर्तिकाब सिंध सां ई लाॻापियल आहे। इहो ई सबबु आहे जो भिटाई भलारे जूं सूरमियूं जनमे ससुई, मारुई, मूमल, सोरठ, सुहिणी, नूरी, लीलां बि सिंध जूं आहिनि। संदसि तशबीहाती तसवुर तोड़े मुशाहिदो पसिजे थो त लतीफ़ी लात में अवामी अदब जा जज़्बा ऐं जुलान चङी तरह पसी सघजनि था, जिनमें साणेह जी सूंह, सावक जी सुरहाण, कींझर जो कुर्ब, मंशुर जी मुहबत, आड़ियुनि जी उदासी,
कारूं झर जी कोर, मोरनि जी महकार, भिटुनि जी बहारी, ताड़े जी तमार, ककरनि जो कारोबार, खिमणियुनि जा खेल, विजड़ियुनि जा वाका, पलवर जी पालूट, गाहनि जी गुलज़ारी, सामुंड जी सारोणी, सिपुनि जी सिक, दरियाह जा ददका, छोलियुनि जा छछका, कुननि जा कड़का, कात्यारी जो कतण, कापायती कार, चरखो चोरिण जहिड़ा लातदाद नमूना पसी सघजनि था, जन में लोक अदब जो निजपणो नज़र अचे थो। जी सरणो जन सिंध जे सकाफ़त ऐं सुरहाण जी ॻाल्हि हली आहे त उन सकाफ़त ऐं सुरहाण में अव्हां जे लाइ पेश आहे सुहिणो सुर ऐं साज़। सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधिरा लखनि में। सिंध जा नज़ारा, कीअं विसारा सिंध जा नज़ारा, साध बेले मनोरे वारा, साध बेले मनोहरे वारा, चंद्र जी रातूं ऐं बहिराणा, चंद्र जी रातूं ऐं बहिराणा, लाल जा पंजड़ा गाईंदे मुहाणा, लाल जा पंजड़ा गाईंदड़ मुहाणा, जिए 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 मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी सिंध पंहिंजे अबाड़े वतन तां, जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी सिंध पंहिंजे अबाड़े वतन तां, अबाड़े वतन तां सिंध जे चमन तां, अबाड़े वतन तां सिंध जे चमन तां, पंहिंजे वतन जे चमन तां, पंहिंजे सिंध जे चमन तां, जिए जिए मुंहिंजी सिंध मां त घोरियां पंहिंजी सिंध पंहिंजे अबाड़े वतन तां, हो सिंधी हो वाह 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 सिंधी वाह 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 हो सिंधी हो वाह 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 सिंधी वाह वाह हो सिंधी माण्हू सुहिणा, इहे सिंधी माण्हू सुहिणा, मोहबत वारा सिंधी, ओ एकता वारा सिंधी, ओ झूलण प्यारा सिंधी, ओ सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधिरा लखनि में। प्रोग्राम आहे आलमी औताक लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम, शाह जो लोक रंग। मां आहियां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मूंसां गॾु आहे सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी। भली कार चवां उन्हनि सॼणनि खे जन हींअर असांजे आलमी औताक कचहरी में शामिल थी करे जॉइन कयो आहे। मोहम्मद उस्मान महर असांजो तमामु बहितरीनु साथी, असां सां हर पल गॾु हूंदो आहे। मीर हसन मीर मलिक सलाम चवनि था, भाउ वालेकुम अस्सलाम।
अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। मोहम्मद निसार अवां जी महिरबानी। हक लतीफ़ लिखी करे अवां असां सां गॾु हुजण जो अहसासु ॾियारियो आहे। बशीर मोंदरा अवां जी महिरबानी। अवां खे बि आलमी उताक में भली कार चऊं था। अवां बलोचिस्तान खां हिन पल असां सां गॾु आहियो ऐं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम। मीर रखियल बुरड़ो पाण सां गॾु हूंदो आहे। मीरपुर बुरड़े तालके ठुल ज़िले जेकबाबाद मंझां मीर रखियल अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अवां सजण असांजे इन आलमी उताक जा ख़ासि महिमान हूंदा आहियो। आगा ताहिर अली ताहिरी पाण खे ॿुधी रहिया आहिनि, कनाए रहिया आहिनि आलमी उताक में। आगा ताहिर अली अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अवां जूं महिरबानियूं वॾा वड़। असांजो ही ॻाल्हियूं ॿुधी अवां पंहिंजे मुहबतुनि सां नवाज़ियो पिया। शहबाज़ अली शोरो पाण खे ॿुधंदो आहे रोज़े मामूल जीअं। उहे बि आलमी उताक में गॾु आहिनि। शहबाज़ अली अवां खे भली कार चऊं था। मोहम्मद निसार पाण सां गॾु आहिनि कच्छ भुज वारे बने वारे इलाइक़े गुजरात इंडिया खां। मोहम्मद निसार अवां जूं महिरबानियूं। अवां लिखी मोकिलियो आहे रोमन सिंधी अंग्रेज़ी अखरनि में। कोशिशि कयां थो तव्हांजा लफ़्ज़ अवां जो पैगाम ॾोराहे इलाइक़े खां अवां शामिलु आहियो शामिलु करे सघां। बंभोरा भर थी रिधी मथे रंधन। हू चांगन सां चलिया आऊं पांधी सां पेरनि। जी मोहम्मद निसार अवां जो ही मैसेज कुझु रोमन सिंधी छो त अव्हां जे उन बने वारे इलाइक़े जी सिंधी ऐं असांजे हिन सिंध वारी पाकिस्तान वारे सिंध जी सिंधीअ में फ़र्क़ु आहे। कोशिशि कंदुसि त अव्हां जी इन ॿोलीअ खे तर्जमानी करे इहो मैसेज अव्हां ताईं शामिलु कयां। अव्हां इहो पंहिंजे आवाज़ में असांजे हिन स्क्रीन ते ॾिनल व्हाट्सअप वीडियो में मोकिले सघो था त जीअं अव्हां जी ॿोलीअ जे लहजे जी असांखे ख़बर पवे त अव्हां उते बने वारे इलाइक़े में कीअं सिंधी ॻाल्हायो था ऐं कीअं असांजे लतीफ़ साईं खे पढ़ो था। अव्हां पंहिंजे आवाज़ में जेकॾहिं इहो भरे मोकिलींदा त असां जीअं जो तीअं अव्हां जो आवाज़ पंहिंजे आलमी उताक में शामिलु कंदासीं। हुज़ूर जी नगरी में गुलसन गुल ॿुधनि पिया। अव्हां जी महिरबानी। मस्जिद बिलाल खां अंदरि वञो पिया। सुभान अल्लाह ख़ुशकिस्मत आहियो। अव्हां जूं महिरबानियूं। मीर हसन मलिक लिखनि था अॼु साईं मूंसां गॾु मुंहिंजो बाबा साईं अब्दुल रहीम मलिक बि अव्हां खे ॿुधी रहिया आहिनि। अव्हां खे बि सलाम चवनि था। वॾी महिरबानी। चाचा अब्दुल रहीम खे असांजे तरफ़ां बि सलाम। आलमी उताक में भली कार। जी मोहम्मद नसीर का ॻाल्हि न आहे बिल्कुलु। ऐं अव्हां असांखे सिंधी अल्फाज़नि में पंहिंजी ॿोली रिकॉर्ड करे मोकिलींदा त असांखे लहजे जी ख़बर पवंदी। अव्हां वटि असांजो बहितरीन लोक मुहक़िक़ तहक़ीक़दान कलाधर मुतवा रहे थो ऐं अव्हां व्हाट्सअप जे ज़रिए जेकॾहिं उन खां बि इहो रिकॉर्ड कराए मोकिलींदा त असांजे लाइ इहा वॾी हिमत अफ़ज़ाई थींदी। जी सजण अव्हां जी मादरी ज़ुबान कच्छी आहे अव्हां लिखियो आहे। बिल्कुलु अव्हां जी कच्छी ज़ुबान ऐं कच्छी ज़ुबान वारा सिंधी ॿोली खे कीअं पढ़नि था इहो बि जेकॾहिं असांखे अव्हां कंहिं उतां जे सिंधी ॻाल्हाईंदड़ खां पढ़ाए मोकिलींदा त अव्हां जी महिरबानी थींदी। वॾा वड़ थींदा, कुर्ब थींदा अव्हां जूं मुहबतूं। जी सजणो लतीफ़ साईं खे जेकॾहिं परखिजे थो त लतीफ़ साईं पंहिंजे आला ऐं आफ़ाक़ी सुगड़ाइप जे ज़रिए हिकु हिकु शइ जा लातइदाद नाला आंदा आहिनि ऐं उहो लोक अदब आहे, उहो लोक रंग आहे।
असांखे व्हाट्सअप जे ज़रिए असांजे मोहतरम दोस्तनि पंहिंजा मोहब्बत भरिया मैसेज ऐं ख़ासि तौर ते हीउ जेको अॼोको प्रोग्राम बटरी हो जंहिंजो शाह जो लोक रंग मौज़ू आहे, उन मौज़ू जी मुनासिबत सां असांखे दोस्तनि पंहिंजो पैगाम मोकिलियो आहे। असांजे मोहतरम दोस्त वकार मुतवा इंडिया खां पाण खे ॿुधी रहिया आहिनि, गॾु आहिनि ऐं मोहब्बत भरियो मैसेज मोकिलियो अथनि, अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं। उन्हनि उर्दू में हिकिड़ो गज़ल लिखी मोकिलियो आहे त कभी यूं भी आ मेरे रूबरू तुझे पास पाके मैं रो पढ़ूं, मुझे मंजिले इश्क पे हो यकीन तुझे धड़कनों में सुना करूं, कभी सजा लूं तुझको आँखों में कभी तस्बीहों में पढ़ा करूं, कभी चूम लूं तेरे हाथों को कभी तेरे दिल में बसा करूं, कभी यूं भी आ मेरे रूबरू तुझे पास पाके मैं रो पढ़ूं। वकार अव्हां जो मोहब्बत भरियो मैसेज अव्हां परे खां असां सां गॾु आहियो, असां शामिल करे वरितो आहे। असांजे मोहतरम दोस्त जोखे नईम मुर्शिदादी रहबर लतीफ़ साईं जे रिसाले जो वंड वंडियो आहे। लिखनि था, मोखी चोखी न थिए असुल ऊची ज़ात, वटियूं ॾेई वात मतारा तंहिं मारिया, मतारा मरी विया मोखी तूं न मरी, के हीअ पर परीं ॾुखी ॾातारनि रे, मतारा मरी विया मोखी तूं बि मर, तुंहिंजो ॾोस ॾमर कोन सहंदो उनरीअ, सरी कीन कयूं वेण मोखीअ जे मारिया, कोजो सुखन कलाल जो पती ते पियोन, तंहिंखां पोइ थियोन मरण मतारनि खे। कंद कटारो मुंहं वटी आदत संदी ईअ, तनी तिकूं ॾिनियूं जुंबी मंझां जीअ, सरो तन सिबीअ जन हासिल कयो हाल खे। मोखीअ मिठो न घुरियाए वेहो न विहाटिया, सुर्कीअ काण सैयद चए उते थी आटिया, जे ॻाल्हियुनि ॻिंगाटिया तन बठनि पासे बुठियूं। जोखिया नईम अव्हां जी महिरबानी। जी असांखे शहबाज़ अली शोरो अवां 5 सिटरूं मोकिलियूं आहिनि लतीफ़ साईं जे बैत जूं, सिंगार जूं, गयर गत सिखनि चलण जी चाह पई, हिंडवा हैरत में पया लाली की लबन, चमकन चोडस चंड जीअं विजड़ियूं वेसनि, लोचिन थियूं लतीफ़ चए पसण लाइ पिरियनि, केसर करीबन संभाहे साण कया। जी सलनो अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम शाह जो लोक रंग। जेकर में चाहियो था त मुर्शिद हादी रहबर लतीफ़ जो इहो पैगाम आफ़ाकी पैगाम झरझंग आम थिए, ॾेही परॾेही पिरनि ताईं पहुचे, त शेयर करे अवां पंहिंजे मोहब्बत जो सबूत ॾेई लतीफ़ साईं जे हिन आफ़ाकी पैगाम खे आम करण में रहनुमाई कयो। असांजो दोस्त मोहतरम गुलसन गुल लिखे थो त लतीफ़ बि बेमिसाल लिखियो आहे, हर टॉपिक ते लिखियो आहे, छा ॻाल्हि आहे सोणे लतीफ़ जी, सदको सैयद जे हर लफ़्ज़ तां। इंडिया गुजरात कच्छ भुज वारे इलाइक़े खां मुतवा सयाफ़ पाण खे ॿुधी रहियो आहे। सयाफ़ अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था
ऐं अॼोको लोक अदब सिलसिले जो ही 32हों प्रोग्राम शाह जो लोक रंग अवां ॿुधी रहिया आहियो। असांजो मोहतरम दोस्त गुल हसन गुल लिखे थो त साम्हूं सजण जा दीदार करे दिलि ठरी ठरी अल्लाह करे अवां सभिनि जी वाग मदीने वरे वरे। साम्हूं सजण जा दीदार करे दिलि ठरे ठरे अल्लाह करे अवां सभिनि जी वाग मदीने वरे वरे। सभिनि सजणनि जा लख थोरा ख़ुदाफ़िज़ हुज़ूर जी नगरी में पहुची वियासीं। ख़ुशकिस्मत आहियो अवां सजणनि जी क़िस्मत ते अवां खे नाज़, अव्हां जी क़िस्मत ते असांखे नाज़। अल्लाह करीम इहो दर हर मुसलमान खे ॾेखारे। मीर रखियल अव्हां जी महिरबानी। मीर रखियल बुरड़ो असांजो तमामु बहितरीन तख़लीक़कार ऐं आलम ओताक जो मुख्य महिमान। लिखनि था साईं आजिज़ साहब सलाम क़बूल पवन। भाउ वालेकुम सलाम, अव्हां जी महिरबानी। शहबाज अली लिखनि था सुट उन्ही जो सफ़रो जे पर में पचाइन, आवाज़ अर्ट जो साह न सुणाइन। लिकायो लतीफ़ चए कंबियो कताइन, जे माणिक मोटाइन त बि मुल महांगो उन जो। सजणो शाह जो लोक रंग जे परखिजे थो त लतीफ़ साईं पंहिंजे आला ऐं आफ़ाक़ी सुगड़ाइप जे ज़रिए हिकु हिकु शइ जा खोड़ सारा नाला आंदा आहिनि ऐं उन्हनि खोड़ सारनि नालनि मझां कुझु नाला अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायां। अव्हां खे ख़बर पवे त असांजी हिन सिंध धरतीअ जो एॾो अज़ीम शाइर, एॾो अज़ीम रहबर, एॾो अज़ीम रहनुमा जंहिं असांखे केतिरियुनि मुहबतुनि सां नवाज़ियो आहे। हाजी ज़मीर हुसैन चांडियो अव्हां खे भलीकार आलमी ओताक में सऊदी अरब खां अव्हां असां सां गॾु आहियो। जी सजणो शाह जो लोक रंग उन्हीअ में उठनि लाइ लतीफ़ साईं जेके नाला इस्तेमालु कया, उठ तोॾो मोॾो मयो मतारो महरी मोॾ तोॾ करहो कंवाट कको केकाण ॻोधो ॿुहाण चोसालो दोक दायो लेड़ो लल्लो चांगो पांगुर गौरो गुंगो डाघो बोतो बूर भूर भटारो। अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा नाला जेके आहिनि असांजे लतीफ़ साईं उठ लाइ इस्तेमालु कया आहिनि। तीर लाइ लतीफ़ साईं लफ़्ज़ इस्तेमालु कया, तीर बाण बुंगो नाक सेलो पीलो बान कान कमान। सूर्य बहादुर लाइ लतीफ़ साईं लिखियो आहे, बहादुर बांको बोराओ पांडप पहलवान पानो वीर वंको वरिह हातिक कूपो कंधार कौर माही मांझी मीर मतारो मुछड़ियारो मल साओ सदर शेर वरियाम झूंझार जोधो जुंग जवान पावंग रावत दिलेर दोदो माच जूद गंजड़ी शाहू सूर्य ऐं घोट। ॾिसो केॾो लतीफ़ साईं वटि सिंधी ॿोलीअ जो ख़ज़ानो आहे। मुतवासिफ़ असांखे अव्हां गुजरात खां ॿुधी रहिया आहियो। अव्हां खे भलीकार चऊं था। हिन प्रोग्राम आलमी ओताक में आमिर हुसैन हैदराबाद मां पाण सां गॾु आहिनि। आमिर अव्हां खे आलमी ओताक में भलीकार चऊं था। आबिद अली राजपर अव्हां खे आलमी ओताक में भलीकार चऊं था। मीर हसन मलिक दोस्त पैगाम मोकिलियो आहे लतीफ़ साईं जे हवाले सां। कलमो पढ़ां त काफ़र थियां घेरान उन्हीअ घेर
जाॾे राह रसूल जी ताॾे न पायां पेर। अदियूं अब्दुल लतीफ़ चए मदियूं कढां मेर त हासिल थियां हुज़ूर खे। जी मीर हसन ही लतीफ़ साईं जो ॾोर बैत आहे जेको असांखे अव्हां लिखी मोकिलियो ऐं दोस्तनि ताईं असां पहुचायो। मोहतरम दोस्त फरमान अली अव्हां जी महिरबानी लिखनि था सूफ़ी शेर सभिनि में जीअं रगुन में साह, साह न करे ॻाल्हड़ी जा परूड़े पसाह, आहिस इहो गुनाह जीअं का करे पधरी। सरणो लतीफ़ साईं वटि ॿोलीअ जो समुंड आहे। आम दरियाह ॿोलीअ जा जेके वहकरा आहिनि दरियाह जा उहे ॿिए हंधा निकिता आहिनि। ॿोलीअ जो हक़ीक़ी समुंड लतीफ़ साईं वटि आहे ऐं उन लतीफ़ साईं तबीब जे लाइ मुख़्तलिफ़ नाला आंदा आहिनि। असीं सिर्फ़ु डॉक्टर चऊं था बाबा हलो दवा वठी अचूं डॉक्टर खां, पर असांजे रहबर लतीफ़ साईं उनखे केतिरनि नालनि सां यादि कयो आहे। ॾाहो, हकीम, तबीब, वेज, दारूं, बुकी, ड्रभ, ड्रभड़ा, हाज़िक, इहे सभई नाला लतीफ़ साईं उन हकीम जे लाइ लिखिया आहिनि। साॻे वक़्तु साज़ आहे, उन साज़नि खे मुख़्तलिफ़ नालनि सां लतीफ़ साईं पंहिंजे शाइरी में यादि कयो आहे। साज़ सुरंदो, सरूद, कमाच, कीनरो, कीनर, कंझो, तुम्बी, तुम्बेर, तंबूरो, तान, तंद, तंबूर, दंबूरो, चंग, वाॼो, वॾाण, विलायती, बीन, इहे सभु नाला जेके आहिनि से साज़ जे हवाले सां लतीफ़ साईं लिखिया आहिनि। साॻे वक़्तु मंगणहार आहे जेको असां अव्हां जंहिंखे मुख़्तलिफ़ नालनि सां सुञाणूं था, पर उन जी सुञाणप असांखे लतीफ़ साईं बि कराई आहे। लतीफ़ साईं लिखियो आहे मंगणहार जे हवाले सां मंगतो, मंगणो, मीरासी, माच, मंगणहार, भान, भट, भाट, भूणो, साइल, सेकड़ू, सुरंदियो, सोरठियो, कीरतियो, कवाल, कामिल, जाजिक, चारण, डानी, पेनार, पाट, रबाबी, रागाई, अलील, अताई, बीजलियो, बीजल, बारट, बाट, लंघो वग़ैरह इहे नाला लतीफ़ साईं मंगणहार जे लाइ इस्तेमालु कया आहिनि। साॻे वक़्तु लतीफ़ साईं राजा लाइ इस्तेमालु कया नाला राजा, राव, राजेयो, राजाण, राहू, जादम, जखरो, जसखरो, जगसखरो, ॾियाच, ॾातार, सखी, सोरठवर, साहिब, हाकिम, पांडप, बाझाणो, दूल्ह, दरबार धणी, मीर, मलूक, मांझी, मियो, मुल्क धणी, मणियारो, कामिल, सपड़, सबर, खंघार, घोट, हुकुमदार, रीसारू, हातिम, इहे सभु नाला असांजे रहबर लतीफ़ साईं सिंधी ॿोलीअ में उन राजा, उन बादशाह, उन हाकिम जे लाइ इस्तेमालु कया आहिनि। जी सरणो असांजे मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं जोगिन खे बि न विसारियो आहे। जोगिन जे लाइ बि हुन केतिरा ई नाला कतब आंदा आहिनि। जोगी, जलाली, जलपति, जिन्नाती, बाबू, बेखारी, बैरागी, पूरबी, पूरबिया, वाटिया, वैरागी, महेसी, लांगोटिया, लाल, लाहूती, साबरी, स्वामी, सामी, सामटिया, सन्यासी, सामेड़ा, साञारू, सेकड़ू, आदेसी, आधूती, बभूत, बभूतिया, भोगी, रावल, रंद, रमली, रोगी, नांगा, निपुटा, निसोरा, कूत, कड़ाया, कापड़ी, कलपति। कनवटिया, कन चीर, कन ढार, कन फोड़, कनोसरिया, कन कट, कापट, काराटिया, आघोरी वग़ैरह मतिलब त काफ़ी लफ़्ज़ मिलनि था जेके भिटाई घोट सुघड़न वारी सोणी घड़ करे कतब आंदा आहिनि।
जी सजणो अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼोको लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम, जंहिंजो मौज़ू शाह जो लोक रंग। हींअर हलूं था सुर ऐं साज़ ॾांहुं ऐं सिंधी क़ौम, सिंधी माण्हू, सिंधियत जे शान में अवां खे ही मिठड़ा प्यारा शान भरिया ॿोल ॿुधायूं था। इन उमेद सां तव्हां केॾांहुं न वेंदा ऐं पंहिंजे प्यार भरियनि पैगामनि सां नवाज़ींदा रहंदा। जगाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधिए में जोत जगाइण वारा सिंधी। आंधिए में जोत जगाइण वारा सिंधी। आंधिए में जोत जगाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधिए में जोत जगाइण वारा सिंधी। शाह सजल सामीअ जे बरसे वारा। शाह सजल सामीअ जे बरसे वारा। नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा। नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा। ई रहन मलीर में मारुवड़ा है झर जंगल में झांगियड़ा। ई रहन मलीर में मारुवड़ा है झर जंगल में झांगियड़ा। पट के बाग बणाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। प्रेम भाव एके सां रहंदा जग में। प्रेम भाव एके सां रहंदा जग में। जी सजणो इन्हीअ ते लोक अदब सिलसिले जो 32हों प्रोग्राम आलमी उताक पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं सोशल मीडिया सहूलतकार मोहम्मद अज़हर लाशारी खे ॾींदा इजाज़त। जाॾे पेर ताॾे ख़ैर। जीता है कुछ पाईंदा। संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। जी सजणो वेंदे वेंदे अवां खे ॿुधाईंदा हलूं त इनशाअल्लाह अॼु राति 8 वॻे वरी अवां सां गॾु हूंदासीं इन प्रोग्राम में को नओं मौज़ू खणी। ऐं उन नए मौज़ू में हिन स्क्रीन ते ॾिनल व्हाट्सअप नंबर ते लतीफ़ साईं जो शेर अवां पंहिंजो पैगाम रिकॉर्ड करे पंहिंजे आवाज़ में मोकिले सघो था या गॾोगॾु तहरीर मोकिले सघो था। इनशाअल्लाह लतीफ़ सरकार जे उन आफ़ाक़ी पैगाम खे पंहिंजे हिन आलमी उताक लोक अदब सिलसिले जे ज़रिए ॾेह ऐं परॾेह ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। आख़िर में असांजी कचहरी खे जॉइन करण वारो मोहतरम रईस अली ॾिनो ख़ान निज़ामाणी असां सां गॾु आहे। सजण अवां जूं महिरबानियूं। इनशाअल्लाह अवां जी कुर्ब कचहरी में ज़रूरु शामिलु थिबो ऐं उन्हीअ खे बि हिन आलमी उताक लोक अदब सिलसिले में हिन प्रोग्राम जो हिसो बणाईंदासीं।